फ़कीराबाद टाउन कमेटी फ़कीराबाद टाउन ऑफिसर खां बग़ैर हलण लगी। ऑफिस जो वहिंवार ठप थी वियो आहे। फ़कीराबाद में 1 महीने खां वधीक अर्सो गुज़री वञे बावजूद को बि टाउन ऑफिसर मुक़रर न थी सघियो आहे। मुलाज़िमनि जूं पघारूं रोलणे जो शिकार थी वियूं आहिनि। टाउन मुलाज़िम पघारूं न थियण सबबि सख़्त परेशान आहिनि। टाउन मुलाज़िमनि मुतालबो कयो आहे त फ़कीराबाद जे टाउन कमेटी में ऑफिसर मुक़रर करे संदन पघारूं हलाए फाका कशीअ खां बचाए वञे।